अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु मुंहिंजी शाइरी मूं चूंड करे असांजे प्यारो दोस्त शाहिद अहमद चांडियो जेको हिकिड़ो बहितरीनु सहाफ़ी आहे एरड़ेमल जो, उन मोकिली आहे। तो साईं जी चूंड बिल्कुलु तव्हां ताईं पहुचायूं था। उनखां अॻु असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो त जीअं बहितरीन खां बहितरीन शाइरी तव्हां ताईं पहुचंदी रहे। ऐं हिन शाइरी खे एडिट कयो आहे असांजो प्यारो दोस्त आहे निहाल महर साहब, उन एडिट कयो आहे। उन जी एडिटिंग तव्हांखे कीअं लॻी इहो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। सो गज़ल अर्ज़ आहे। पैसनि एवज़ पीउ विकी ही धारियनि में थी धारी वई हुई। पैसनि एवज़ पीउ विकी ही धारियनि में थी धारी वई हुई। हिकिड़े पोड़े सां पांत ॿधी मक़तल ॾे ॼण नारी वई हुई। पैसनि एवज़ पीउ विकी ही धारियनि में थी धारी वई हुई। हिकिड़े पोड़े सां पांत ॿधी मक़तल ॾे ॼण नारी वई हुई। के चप चुरिया का ॻाल्हि हली को मनसूब जुड़ियो पंहिंजे मुंहुं। के चप चुरिया का ॻाल्हि हली को मनसूब जुड़ियो पंहिंजे मुंहुं। को चीख हवा में गूंजी हुई कारी कई का मारी वई हुई। ईद ॾिहाड़े पुट खे सारे कैदीअ जे पे माउ रुनो बसि। ईद ॾिहाड़े पुट खे सारे कैदीअ जी पे माउ रुनो बसि। राति बि सुॾकी सुॾकी हिन जी राति विहामी सारी वई हुई। उभ में बादल बूंद वसी हुई रूह बि पे बसि तोखे सारियो। उभ में बादल बूंद वसी हुई रूह बि पे बसि तोखे सारियो। ऐं ॻोढ़नि जी बरसाति पिरी नेणनि मां थी जारी वई हुई। कंहिं पेर खयो का छेर वॻी ऐं मन ई पागल छिरकी पियो। कंहिं पेर खयो का छेर वॻी ऐं मन ई पागल छिरकी पियो। कंहिं यादि ॾंगियो वासींग जियां साथ छिनी का नारी वई हुई। हमदर्द हुयो हिकिड़ो जांवरी तंहिंखे बि ज़माने कोन सठो। हमदर्द हुयो हिकिड़ो जांवरी तंहिंखे बि ज़माने कोन सठो। खून करे हिन जे जज़्बनि जो हिन जी दिलि बि ॾारी वई हुई। पैसनि एवज़ पीउ विकी ही धारियनि में थी धारी वई हुई। हिकिड़े पोड़े सां पांत ॿधी मक़तल ॾे ॼण नारी वई हुई।